वेलकम बैक। अहम खबर है आवाज़ शेयर कंदासीं। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां राणा सनाउल्ला जो फ़ोन ते राब्तो थियो है। शर्जील इनाम मेमण ऐं राणा सनाउल्ला विच में पाणी मसइले ते मुशावरती अमल खे अॻिते वधाइण ते इत्तफ़ाक़। फ़ोन ते ॻाल्हियुनि दौरान कैनालनि जे मसइले खे हल करण लाइ मामलनि खे अॻिते वधायो वेंदो। असां समूरनि मामलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते यकीन रखूं था। वज़ीर आज़म जे सलाहकार जो इहो चवणु आहे। खबर अवां सां शेयर कंदासीं। पाणी मुआहदे मुताबिक़ कंहिं बि सूबे जो पाणी को ॿियो सूबो नथो खणी सघे। पाणी विर्छ वारो मामिलो इंतिज़ामी ऐं टेक्निकी मसइलो आहे। इंतिज़ामी बुनियादनि ते हल कबो। कंहिं बि सूबे जा हक़ गज़ब करणु मुमकिन नाहिनि। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला जो अहिड़ो चवणु आहे, जॾहिं त सूबनि जा ख़दशा ख़तम कया वेंदा ऐं मुशावरत जे अमल खे अॻिते वधायो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां राणा सनाउल्ला जो फ़ोन ते राब्तो। शर्जील इनाम मेमण ऐं राणा सनाउल्ला विच में पाणी